सचल सरमस्त संदसि कलाम सिंधी उर्दू सराइकी ऐं पारसीअ में आहे। सचल खिलवत यानी एकांत पसंदि हो ऐं कॾहिं बि दराज़नि खां ॿाहिरि न निकितो। संदसि खाधो तोड़े पोशाक सादे नमूने जा हुआ। चवनि था त दाल ऐं ॾुध सां ख़ासि उल्फत हुअसि। सुम्हंदो बि हिकु संदल ते हो। सचल सरमस्त विचोले कद जो हो ऐं वार डिघा ऐं अखियूं मिर्ग जहिड़ियूं हुअसि। संदसि चहिरे में हमेशह उदासाई नुमाया हूंदी हुई। सचल साहिब जी असा यानी लठ तंबूर ऐं बैरागण अञा ताईं मौजूदु आहिनि। सचल 1829 ईस्वी में 90 वरनि जी ॼमार में हिन फ़ानी जहान मां लाॾाणो कयो ऐं वफ़ात खां 3 ॾींहं अॻु पंहिंजे हजरे में वञी खिलवत में वेठो ऐं निकिरण पिहण बंदि करे छॾियईं। नेठि रमज़ान शरीफ़ जे 14 तारीख़ वञी हक़ सां हिकु थियो। दराज़नि में सचल साहिब जो आलीशान मक़बरो आहे जिते हर साल संदसि यादि ऐं इज़त में मेलो लॻंदो आहे।